ॿी ख़बर शामिल कंदासीं ठट्टो खां, जिथे मकली जे नारे जा ॻोठ में छिते कुते 4 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया ठट्टो खां, जिथे मकली जे नारे जा ॻोठ में छिते कुते 4 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब। जी छठे जे ज़िले हेडक्वार्टर मकलीअ ते कुतनि जो राज क़ाइमु थियल आहे ऐं रोलू ऐं छितनि कुतनि पारां जेके हमलनि जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल ॾियारे बि नारेजा ॻोठ में छिते कुते हमलो करे हिकु ॿारड़े खे ज़ख़्मी कयो, जंहिंखां पोइ हींअर थोरी देरि अॻु में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें छिते कुते हमलो करे हिकु मासूम ॿारड़ी समेत 4 ॿारनि खे ज़ख़्मी करे विधो आहे, जंहिंमें सलमा, बाकर, नाज़र ऐं हौसली शामिल आहिनि। जॾहिं त शहरियुनि जेके पाड़े वारनि हिमत करे लठियुनि डंडनि ऐं धुकनि सां कुआड़ियुनि सां हमलो करे कुते खे मारे विधो आहे। पर इंतिज़ामिया जेका आहे टाउन कमेटी जी इंतिज़ामिया उहा ग़ाइब आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अदालतनि जा हुकुम बि ईंदा रहिया आहिनि, पर रोलू कुतनि जे ख़िलाफ़ जेका कुता मार मुहिम आहे उहा शुरू न थी सघी आहे। ख़ासि तौर ते मकली छठे तोड़े बराड़ी वारनि इलाइक़नि में छितनि कुतनि जो आज़ार वधी वञण जे करे मासूम ॿारड़ा महफ़ूज़ न रहिया आहिनि ऐं मकली वारे कुतल आबादी वारे इलाइक़े में बि रोलू कुता ऐं छिता कुता जेके आहिनि हर वक़्तु हलंदे नज़र अचनि था। हींअर राति जे वक़्तु कुतनि हमलो करे पाड़े में जेके 4 ॿारनि खे ज़ख़्मी करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ शहरियुनि गॾिजी हुन ते हमलो कुते खे जेको आहे मारे छॾियो आहे। जॾहिं त कुते मुख़्तलिफ़ गतियुनि में हमलो कंदो रहियो, पर इंतिज़ामिया ग़ाइब रही। न सॼे सूरताल ते शहरियुनि में सख़्तु कावड़ फलियल आहे, पर हिन वक़्तु ताईं जेका कुता मार मुहिम आहे उहो शुरू न थी सघी आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़रीन, ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचाईसीं ठट्टो खां, जिते मकली जे नारे जा ॻोठ में छिते कुते 4 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। इन हवाले सां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि ठट्टो खां। ठट्टो खां ख़बर अवां ताईं पहुचाईसीं। मकली जे नारे जा ॻोठ में 4 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे, जिन खे अस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां महबूब बिरोही असांखे ठट्टो खां तफ़सील ॾिना आहिनि। ॿी ख़बर शामिल कंदासीं। कराची खां